बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। सिंध असेंबली में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वापारी अॻवाननि जूं ॻाल्हियूं कामयाब। वॾे वज़ीर सूमर सुबुह 6 वॻे खां शाम 5 वॻे ताईं दुकानूं खोलण जी इजाज़त ॾेई छॾी। शाम 5 वॻे खां राति 8 वॻे ताईं शहरियुनि खे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न हूंदी। वॾा शॉपिंग मॉल्स, ब्यूटी पार्लर, सैलून, शादी हाल, होटल ऐं पार्क बंदि रहंदा। मज़हबी तोड़े समाजी गॾिजाणियुनि ऐं रांदियुनि जी सरगर्मियुनि ते बि बदस्तूर पाबंदी हूंदी। दुकानदार हुकूमत पारां जारी कयल SOPs जा पाबंद रहंदा। जीअं कारोबार बंदि करण वारो फ़ैसिलो मुश्किल हो, उएं ई कारोबार खोलण वारो फ़ैसिलो बि मुश्किल आहे। जुम्मो, छंछरु ऐं आचर ते सख़्त लॉकडाउन हूंदो। सैयद मुराद अली शाह। जैकबाबाद में 7 पुलिस ऑफिसरनि समेत 8 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक। मजमूई तौर ते अंग 77 थी वियो। 7 मई ते 2 DSP समेत 44 ॼणनि जे वरितल टेस्ट मां SHO सिटी लियाकत अली लाशारी, इंचार्ज CIA ग़ुलाम मुर्तज़ा मीराणी, अकाउंटेंट मोहम्मद अयूब अबड़ो, सिटी थाणे जे वॾे मुंशी फ़िरोज़ मंगरियो, सिविल लाइन जे वॾे मुंशी अल्लाह बख्श ओढो ऐं SSP जे अर्दली अली नवाज़ दायो समेत 8 ॼणनि जी रिपोर्ट हाकारी आई। DHO जैकबाबाद डॉक्टर अहमद बख्श जखरानी पारां तस्दीक। जैकबाबाद वासी हिंदू नौजवान जे मोटरसाइकिल जो रोझाण जमाली वेझो वैन सां टक्कर थी पियो। डंगर पाड़े जो रहवासी 20 वरहनि जो नौजवान अविनाश फौत, जॾहिं त 21 वरहनि जो विनोद कुमार ज़ख़्मी थी पियो। ॿई नौजवान रोझाण जमाली वञी रहिया हुआ त रस्ते में हादसो पेश आयो। JUI ज़िला जैकबाबाद जे सरपरस्त आला सैयद शाह मोहम्मद शाह जो भाइटियो सैयद सफ़दर अली शाह तुर्बत में क़त्ल। सफ़दर शाह तुर्बत में सरदार अब्दुल अज़ीज़ बलोच जो मुहाफ़िज़ हो। बंगले ते हमले दौरान क़त्ल थी वियो। लाश तुर्बत खां छुल रवानो। सुभाणे सुबुह 8 वॻे संदसि अबाणे इलाइक़े में आख़िरी रस्मूं अदा कयूं वेंदियूं। गेरेलो में 5 खां वधीक ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 1 महीने खां बंदि। ॻोठाणनि सेप्को ख़िलाफ़ गेरेलो लाड़काणो रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो। ट्रैफ़िक मुअत्तल। सेप्को अमलदारनि मुख़्तियार बुरड़ो नाले ख़ानगी लाइनमैन मुक़ररु करे छॾियो आहे, जेको भत्तो न ॾियण ते बिजली काटे वियो आहे। ॻोठाणनि पारां बिजली बहाल करण जो मुतालबो। ड्रिघड़ी में फैमिली फाउंडेशन पाकिस्तान पारां 200 खां वधीक मुस्तहक़ ख़ानदाननि में राशन विरहायो वियो। ॾुखोयल इंसानियत जी ख़िदमत करण में अज़मत आहे। मोहम्मद आसिम आराई, डायरेक्टर फैमिली फाउंडेशन पाकिस्तान। न्यू सईदाबाद में टाउन कमेटी जे चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद राहू पारां मस्जिदनि, ऑफिसिस, थाणनि समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जरासीम कश स्प्रे करायो वियो। ही हुई हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।